ऐं तूं टाइम सां घर मोटी अचिजां। कंहिं बि मोतबर दोस्त ॾे वञण जी ज़रूरत कान्हे का। मम्मा फॉर गॉड सेक मूं ते अहिड़ियूं पाबंदियूं हणण जी कोशिश न कयो। पापा प्लीज मम्मी खे समझायो, मां काई ॿार न आहियां ऐं न ई मां पंहिंजे दोस्तनि सां फज़ूल वक़्तु विञाईंदी आहियां। पुट जेकॾहिं सम्झ कंहिं दुकान तां मिले हा न त मां तुंहिंजी मम्मा जे लाइ ज़रूरु वठी अचां। हेलो। ओहो मोहतरम आला जनाब महराज अली खान, ये ओचितो गॾ जी सिंगन वांगुर केॾा गायब थी वियो आहे। न को राब्तो न को यूनिवर्सिटी अचण, ख़ैर तो हुयो। पंहिंजे वॾनि जी रिवायत खे बरक़रार रखंदे पढ़ाई खे छॾे ॾिनई छा? अच्छा ॿुधा यूनिवर्सिटी अचें पियो। ओके ओके पोइ यूनिवर्सिटी में मिलूं था एंड थैंक यू सो मच यार, तू घटि में घटि कॉल त कई, ज़िंदा त समझ तू मूंखे। ओके ओके पोइ मिलूं था, ठीकु आहे? ओके यार टेक केयर। पढ़े का तो कोई शर्म आया आहे कोन। तू भी सब लीका लताड़े वेठी आई। इन छोकरन सां यार यार करे ॻाल्हाईंदी तोखे शर्म नथो अचे? मम्मा नए ज़माने सां हलण सिखो। रवा जी मां थींदा न त पोइ ब्लड प्रेशर ऐं शुगर ई नसीब थींदो तव्हांखे। मुंहिंजो क्लास फेलो आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ जर्मनी मां मोटियो आहे। नो साइमा नो, तुंहिंजो इहो लहजो पंहिंजी मम्मा सां बिल्कुलु ग़लति आहे। से सॉरी बेटा, इहो अफोर्डेबल न आहे। ओ आई एम सॉरी मम्मा, पर तव्हां बि त कुझु भरोसो कंदा कयो न पंहिंजी औलाद ते। ओके पापा मां हलां थी ऐं सॉरी टू ऑल्सो। केॾां था वञो? पापा कुछ ज़रूरी कमु आहे, उन खां पोइ यूनिवर्सिटी वेंदसि, ठीकु आहे? ओके बाय। ॾिस विशाल, असां औलाद जे मथां पंहिंजूं पाबंदियूं ऐं सोड़ियुनि भितियुनि जूं सोचूं नथा ॾेई सघूं। जेकॾहिं असां ईअं कंदासीं त रेस्पॉन्स इहो ई ईंदो जेको साइमा करे पई। तूं रवा जी माउ न थी, हिकिड़ो सुठो दोस्त बणिजी ॾिस। जेकॾहिं तूं पुछी हा न त रात जो कहिड़े वक़्तु आई आहे तव्हांजी इहा पोपरी, त सम्झा हा त पीउ जो फर्ज़ निभायो पिया। पर तव्हां त संदसि जागरण जो पिया पुछो। वाह असीम कहाणीकार। चङो, हाणे मूंखे तुंहिंजो इहो लेक्चर कोन थो खपे। मूंखे ऑफिस जे लाइ तयारु थियणो आहे। शाम जो डिनर गॾिजी कंदासीं ऐं हा, मौक़ो मुनासिबत ॾिसी ॻाल्हाईंदासीं हिननि सां। तव्हां तयारु रहिजो। ओके। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।